अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अमां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गढ़ी आफिन यूनियन काउंसिल निम शरीफ ते डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर ते आज़ाद उम्मीदवार तौर इलेक्शन विढ़ंदड़ अरसला खान शीलरो पंहिंजे पैनल जे साथियुनि समेत हुकूमती मशीनरी ऐं पोलिंग अमले जी थियल धांधलीअ मुतालिक़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन पोलिंग अमले समेत आरओज़ ते नतीजा तब्दील करण जो इल्ज़ाम हणंदे मुतालबो कयो त इलेक्शन ॿीहर कराई वञे। असांजो रिज़ल्ट तब्दील करे वॾी धांधली कई वई आहे। असांजे मुखालिफ़ PP उम्मीदवार खे हुकूमती ज़ोर ते कामयाब करायो वियो आहे। इलेक्शन कमीशन खे लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल में बि दाख़िल कराए दी। जीअं त तव्हांखे ख़बर आहे दोस्तनि खे त हाणे 26 ते जेकी इलेक्शन थी इन में असां पंहिंजे UC निम शरीफ ते जेको आहे सो मां आज़ाद उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर लाइ बीठुसि ऐं असांजा दोस्त काउंसलर बि असां सां हुया। असांजी इहा जेकी इलेक्शन थी इहा DC रेवेन्यू इलेक्शन कराई, जुडिशरी इलेक्शन हीअ न हुई। उन खां पोइ हिननि पहिरियां ॿुधायो त असां रेंजर्स वग़ैरह या आर्मी फ़ौज वग़ैरह असां पोलिंग स्टेशननि ते बीहारींदासीं, उहा बिल्कुलु बि हिननि न बीहारी। उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त हिते असां वटि सिंध हुकूमत आहे पीपल्स पार्टीअ जी, उन्हनि हिते हिकु पोलिंग ते हिकु सिपाही या ॿ सिपाही बीहारिया जेके उन्हनि जे जेके उम्मीदवार आहे उन्हनि सां मिलियल रहिया। असांजे पोलिंग स्टेशननि जी जेकी हिननि रिज़ल्ट कढी आहे, असांखे जेके प्रिज़ाइडिंग अफ़सर ऐं एजेंटनि वग़ैरह जेकी रिज़ल्ट ॾिनी आहे उन रिज़ल्ट में ऐं जेकी हाणे असां DC जी रिज़ल्ट वरिती आहे उन में इलाही सारो फ़र्क़ु बीठो आहे। हिननि हथ सां पंहिंजे जेके बि हिननि जा कैंडिडेट वग़ैरह हुया पीपल्स पार्टी जा हुकूमती दुर जा, उन्हनि खे हिननि रिज़ल्ट में फ़ाइदो ॾिनो आहे। प्रिज़ाइडिंग जेके बि अफ़सर हुया उहे हिननि जा पंहिंजा माण्हू हुया। जे पोलिंग ते मेल या फीमेल में 2 बूथ हलंदा, हिन वारे उते हिकु बूथ हलियो। उन खां पोइ जेके असांजा माण्हू हुया उन्हनि खे ही ॿाहिरि रोकनि पिया, पंहिंजनि माण्हुनि जा वोट हलाइनि पिया, जंहिंजी असां शिकायत जेकॾहिं कयूं पिया त कोई असांजो ॿुधण वारो न हो। तव्हांखे ख़बर हूंदी त पूरी सिंध में हिन वक़्तु जेकी बि हिते झेड़ा थिया, फसाद थिया, असां बि हेॾा पाकिस्तानी शहरी आहियूं, असांजो बि सिक्योरिटी अमन अमान उनजी हिफ़ाज़त हिननि जी ज़िमेवारी पई थिए त असांखे उहा ॾियनि आहे जेकी हिननि न ॾिनी। उन खां पोइ प्रिज़ाइडिंग अफ़सर असां वटि वोट कीअं हलियो आहे त जेके असां वटि मुअल माण्हू हुया उन्हनि जो बि वोट हलियो आहे। जेके बीमार माण्हू अस्पतालुनि में हुया उन्हनि जो बि वोट हिननि हलायो आहे। उन खां पोइ जेको आहे असांजी जेकी रिज़ल्ट हुई असांखे प्रिज़ाइडिंग अफ़सर जेकी ॾिनी उते एजेंटनि खे लिखत में, उन में असांजो मुंहिंजो जेको स्पेशली वोट हुयो उहो हुयो 972 ऐं जेको पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हुयो उनजो 1360 हुयो। अॼु जॾहिं असां DC खां हीअ रिज़ल्ट वरिती आहे त उन में मुंहिंजा जेके वोट आहिनि उहे बीठा आहिनि 1048 ऐं जेको पीपल्स पार्टीअ जो जेको कैंडिडेट आहे उन जा बीठा आहिनि 1472। सो इहा असां इन खे सरासर हिकिड़ी धांधली था करार ॾियूं। असां सां हिननि धांधली कई आहे ऐं हिननि जा मनपसंदि जेके हिते पोलिंग स्टेशननि ते माण्हू हुया उन्हनि रिज़ल्टूं जेके उते लिखनि पिया उहे बि हिन पीपल्स पार्टीअ जा जेके एजेंट वेठा उहे रिज़ल्टूं लिखनि पिया। हीअ असांजो दोस्त आहे, काउंसलर आहे, हिनखे उते जेकी प्रिज़ाइडिंग अफ़सर जेकी रिज़ल्ट ॾिनी आहे उन में हिनखे वोट ॾिना अथई 244। ऐं हाणे जॾहिं DC ऑफिस मां हीअ रिज़ल्ट असां खणी आया आहियूं त हिन जे मुखालिफ़ कैंडिडेट ऐं हिन जी रिज़ल्ट 300 ॿिन्हिनि जी गॾु बीठी आहे, बराबरि बीठी आहे। हाणे असां हिन इलेक्शन खे जेको आहे सो असां हिकिड़ो जाली बोगस कूड़ो करार था ॾियूं। हीअ इलेक्शन असांखे मंज़ूरु न आहे। असां इहो था चऊं त हीअ असांजी जेके रिज़ल्ट आहिनि इन्हनि खे रोकियो वञे, ॿीहर ॻणप थिए, पर उन खां बहितर आहे त अञा ॿीहर इलेक्शन थिए, फेयर इलेक्शन थिए, फेयर इलेक्शन थिए। छाजे करे जो असां हुकूमती धुर हुई, असां वटि उते रेंजर्स खे कोन डिप्लॉय कयूं, का शइ बि न कई अथनि। उन खां अलावा असांजा जेके आज़ाद उम्मीदवार हुआसीं उन खां पोइ पीपल्स पार्टीअ पूरी पंहिंजी मशीनरी उते लॻाई आहे, पूरी उते धांधली कई अथनि असां सां। ऐं असांजा जेके वोटर हुया उन्हनि खे अंदरि जेको आहे सो अचणु न पिया ॾियनि, पंहिंजे वोटरनि खे अंदरि करे असांजनि खे ॿाहिरि पिया कनि।
जेकर असां हुते कंहिंखे शिकायत कयूं न हुते का रेंजर्स न आर्मी न को ॿियो को इदारो न को ॿुधण वारो असां हिकिड़ो ईअं ई पंहिंजे हुन ते हलियासीं त बाबा हाणे झेड़नि खां बचूं, हिते झेड़ा थींदा, खून रेज़ी थींदी, जंहिंमें असांखे हिननि पंहिंजा कूड़ा जाली वोट हल रहिया आहिनि ऐं उहे वोट हल रहिया अथनि जेके मुअल माण्हू आहिनि, उन्हनि जा असां वटि सबूत आहिनि। हिननि मुअल माण्हुनि जा बि उहे वोट हल रहिया आहिनि ऐं जेके इस्पतालुनि में हिननि जा माण्हू के बीमार हुया उन्हनि जा वोट बि हिननि हल रहिया आहिनि। इहा असां सां हिकिड़ी सरासर नाजाइज़ी आहे। असां हिननि खे पहिरियां त जुडिशरी खां इलेक्शन कराइणु खपे हा। इलेक्शन कमीशन जेकी हिते एॾो इदारो आहे उनजो को रोल न आहे। हिननि सॼी इहा इलेक्शन जेको आहे सो रेवेन्यू डिपार्टमेंट खां कराई आहे। अॼु ॾींहं ताईं रेवेन्यू डिपार्टमेंट पाण खे ई सिधो न करे सघी आहे त इलेक्शन कहिड़ी कराईंदी। असां सां सरासर जेको आहे सो नाजाइज़ी आहे। हिननि सिंध में तव्हां हाणे रिज़ल्ट पूरीअ में ॾिठो हूंदो त मेजॉरिटी जेकी खई आहे उहा सिंध हुकूमत खई आहे ऐं हीअ जेकी इलेक्शन जेकी ॾिनी वई आहे, खटराई वई आहे, उहा सिंध हुकूमत खे खटराई वई आहे। असां हिन इलेक्शन खे, हिन रिज़ल्टनि खे तस्लीम नथा कयूं। तव्हां त चवंदा त सॼी सिंध में इलेक्शन ॿीहर थिए। तव्हां जिते बि पूरी सिंध में खणी ॾिसंदो उते हिननि इहा ई जेकी असां शिकायत कयूं था उते ईअं ई थियो आहे। सॼी सिंध में ॿीहर थिए। जेकॾहिं हिते असां वटि जेकॾहिं शिकारपुर ज़िले में नथा कनि त पोइ इलेक्शन कमीशन वारनि खे असां दरख़्वास्तूं बि जमा करायूं आहिनि। जेके असांखे शिकायतूं आहिनि उहे असां उन्हनि खे दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि त उहे रीपोलिंग कराइनि, ॿीहर पोलिंग कराइनि। ऐं असांजा हिकु पोलिंग ते 180 वोट ख़ारिज कया अथनि। 180 उहे छापा टेक्निक असांजो तव्हांखे ख़बर आहे बराड़ीअ जो अवाम हिकिड़ो सादो अवाम आहे। उनखे छापाकनि जो जेको उनखे थंब हणाइनि पिया, उन थंब हणाए करे उनखे जेको परचो आहे उन हथ में ॾियनि पिया त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा मस उन में कंहिं न कंहिं निशान ते उते लॻी पई वञे। उनखां पोइ काफ़ी अहिड़ा वोट आहिनि जिन ते उन माण्हुनि जो जेको आहे सो उन्हनि खे स्टैम्प न ॾिनो वियो आहे। उहो स्टैम्प जी जॻह ते उन्हनि माना जेको आहे सो पंहिंजो थंब हयो। बिल्कुलु असां चैलेंज कयो आहे ऐं इलाही सारा असां वटि उन जा सबूत मौजूदु आहिनि। पोलिंग स्टेशन देरि सां हलियूं आहिनि। पोलिंग स्टेशन ते जेके हुकूमती धुर जा जेके उन्हनि जा माण्हू आहे उन्हनि खे उन्हनि जिते इलेक्शन जेको आहे सो थिए पई उन्हनि में अंदरि कयो वियो। जेके असां आज़ादु कैंडिडेट या असां सां गॾु जेकी ॿी पार्टियुनि वारा कैंडिडेट आहे उन्हनि खे ॿाहिरि रखियो पियो वञे। ऐं उन्हनि जेके हिननि असां वटि वॾेरनि जा जेके हितां सियासतदाननि जेके हुकूमती धुर जा वाठा आहिनि उन्हनि वाठनि जी फ़ोन ते सूबेदार मोबाइल काए पहुची पियो वञे। असांजी कोई बि उते दाम ॿुधण लाइ न हुयो। पोइ असीं हिकिड़ो इहो शइ कईसीं त बाबा हाणे हीअ इलेक्शन आहे गुज़री वेंदी, इन में असांखे जहिड़ो फ़साद न आहे करिणो, को खूनरेज़ी न आहे करणी। हालांकि असां पाकिस्तानी शहरी आहियूं, असांखे तव्हां फ़ौज ॾियो, असांखे तव्हां रेंजर्स ॾियो, सिक्योरिटी ॾियो। छो नथा असांखे तव्हां सिक्योरिटी ॾियो? असांखे हिकिड़े रेवेन्यू जे इदारे में फासाए करे सभिनी खे तव्हां ईअं बकरियुनि वांगुरु था हलायो। उनखां पोइ पंहिंजी मनमानीअ जी रिज़ल्ट आहे। तव्हांखे असां उहे सबूत बि ॾींदासीं जिन में हिननि जेके असांजा पोइ प्रिज़ाइडिंग अफ़सर आहिनि उन्हनि जेके रिज़ल्ट ॾिना आहिनि उन्हनि ते ड्रा ड्रूअ करे रिज़ल्ट ॾिना आहिनि। उन्हनि मां असां छा सम्झूं त असांजो कहिड़ो रिज़ल्ट आहे? निम शरीफ़ जी हिकिड़ी पोलिंग ते 180 वोट ख़ारिज थियो आहे। 180 माण्हू आया यार, उहे गर्मीअ में आया, उन्हनि तकलीफ़ कया, उन्हनि जी रीचेकिंग ते उन्हनि खे ॾिठो वञे जेको वोट जेको आहे सो कंहिं उन्हनि खे सही निकिरनि था, भले उहे पीपल्स पार्टीअ जा हुजनि या असांजा हुजनि, उन्हनि खे चेक कयो वञे। जेकॾहिं उन्हनि जा वोट वधनि था त असांखे क़बूल आहे। बाक़ी हाणे ईअं त न आहे त सरकार जी मशीनरी इस्तेमालु करे असांखे हिकिड़ा रिज़ल्ट हथ में ॾिना वञनि। मुंहिंजो 970 वोट हुयो, जंहिंमां हाणे माना हितां जेको DC ऑफिस मां वरितो आहे त उन में 1048 मूंखे मिलिया आहिनि। त इहे वोट काॾो मुंहिंजा अची विया? फ़रिश्ता हणी विया, मलाइक हणी विया, जिन हणी विया। ऐं उहे वोट उन्हनि जा मुंहिंजे हिन अखियुनि ते जिन हिन पीपल्स पार्टीअ जी हुकूमती धुर में असांखे 1048 वोट ॾिना आहिनि। मां उन्हनि खे सलाम थो कयां। जेके RO आहे इनखे DRO इन्हनि सभिनी खे असां दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जेके असां डिस्ट्रिक्ट में ऑफिस आहे उन्हनि खे बि ॾिनो आहे। असां हाई कोर्ट में बि वेंदासीं।